दासी मलीर जे कदीमी वसंदी आरिफ खास केली गोट जे रवासिन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे फलाई प्लाट कब्जे खिलाफ एहतजाज किया आहे। नवाज़ा पेशा मेमण गोट मां सरवर मेमण जी ये रिपोर्ट। कराची मली नदी किनारे लगे आरब खासिल गोठ जा रहवासी स्कूल भरसा फलाई प्लाट के मुबैना कब्जे खिलाफ सराबा एहतजाज मंजी है। उठान जो चवां त कब्जा माफिया मुसलसल खेल हिरासा करे मथन कूड़ा केस दाखिल करे फलाई प्लाट के कब्जो करने की कोशिश कर रही है। इलाके वासिन एहतजाज करे मुतालबो कयो त संदन प्लाट के केल कब्जो ऐं कूड़ा केस खत्म कया। इन सिलसिले में गाल बोल कयो था त इलाके वासिन जा केड़ा मुतालबा है। असा एहतजाज इन करे क्यों था त असा मली खोखरा पार 7 नंबर नदी किनारे पे रहवासी आयो आरब गोड़ जा रहवासी आयो। असा स्कूल जो फ्रंट आ जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आ उन जो फ्रंट आ जो ग्रीन बेल्ट आ कब्जा माफिया उन ते कब्जो करण चाहे थी। असा जो मौक़िफ़ इहो आहे असां सॼो ॻोठ सभु इन ई शइ ते मुतमिन आहियूं। असां इहो ई चाहियूं था त इहा जेको ज़मीन आहे जेको सरकारी ज़मीन आहे जेको स्कूल जो फ्रंट आहे उहो पार्क ठाहियो वञे बचनि जे लाइ ॿारनि जे लाइ उन्हनि जो पार्क आहे हक़ बि उन्हनि जो आहे ऐं उन्हनि जो हक़ आहे उन ते कब्जा माफिया कब्जो करणु चाहे थी जेको असांखे क़ाबिल क़बूल न आहे। हजार एकीअ खां वठी असांजे स्कूल जे पुठियां फ्रंट प्लाट पियो आहे उन ते कब्जा असां ते एफआईआर ॻोठाणनि खे हिसाण हाणे भी पुलिस जी मुदई असांखे कढी वरी असां ते एफआईआर कढींदड़ सां गरीबन से जुल्म करते नहीं असांखे आजाद करे दो। स्कूल की जो जगह है उसके सामने एक फुटपाथ है उसके ऊपर इन लोगों ने कब्जा किया हुआ है और स्कूल का जो है इन लोगों ने माहौल खराब किया हुआ है। यहाँ दुकानें बनाने के चक्कर में और कब्जा करने के चक्कर में इन लोगों ने यहाँ पर बहुत जुल्म किया हुआ है हमारी भोपाल कौम के साथ और खासकलियों के साथ उर्दू बोलने वालों के साथ यहाँ पर सबके साथ जुल्म करते हैं और कब्जा जहाँ दिल करता है इन लोगों ने गाड़ी खड़ी करते हैं जहाँ दिल करता है लोग स्कूल बना लेते हैं जहाँ दिल करता है होटल बना लेते हैं जहाँ दिल करता है लोगों खड़े कर देते हैं लोगों से पैसे लेते हैं और क्या नाम है हम तो जितनी भी हो सके हमारे साथ मतलब इनके साथ जुल्म बंद किया जाए। प्लाट है मना जो स्कूल जो फुटपाथ समझी जाए फुटपाथ उन ते दुकान ठाहिण चाहिनि था असी चवंदा जगह ते जनाज़ नमाज़ पढ़ी जगह बनाई वञे ताकि असीं रोड ते नमाज़ पढ़ंदा आहियूं असांखे इहो आज़ार मां बचाई वञे ऐं हुन जगह जी थुर उते दुकान ठाहे माना उहो पंहिंजो कब्जो करे दुकान ठाहे उहे जेको करणु चाहिनि था ऐं कोई एफआईआर कटाइनि था माण्हुनि ते हुननि पुलिस खे एफआईआर खत्म कई हुजनि ऐं असांजो इहो आहे त इहो जाइज़ मसइलो हल कयो वञे। कब्जा माफिया अची करे माना अरब गोठ खास केली माना शेख बिरादरी रहनि था खास केली बिरादरी हींअर बि तव्हां ॾिठो आहे शेख बिरादरी बि आई आहे खास केली बिरादरी बि आई आहे गोपाल बिरादरी बि आई आहे उन में जेको रोड स्कूल जे फुटपाथ ते कब्ज़े करण जे चक्कर में आहिनि सॼी माना ॻोठ खे यरगमाल करे रखियो अथनि उन में असांखे माना दाऊद खास केली पाण घुराए करे माना जेको आहे त चयूं बाबा तव्हां हिन खास केली बिरादरी सां गोपाल बिरादरी सां शेख बिरादरी सां ॻाल्हायो असांजे मसइले खे हल कयो। मां वफ़द खणी शेख बिरादरी सां सभिनी ॻोठ अरब ॻोठ बिरादरियुनि सां ॻाल्हाए उनखे मुतमिन करे उनखे बीहारियो आहे राति जो वञी 12 बजे वञी एफआईआर कटाई आहे और मुंहिंजे पुट जे मुंहिंजे भाइटे जी माना गाड़ी जो नंबर बि बेगुनाह ॾिनो अथसि जंहिं ते मां चढ़ी वियो आहियां माना एॾी सारी बदमाशी उहो मूंखे चए थो फोन करे मूंखे चए थो त मां दाऊद ख़ासि करे सब इंस्पेक्टर थो करायां रमज़ान हाणे हिनखे चओ एफआईआर कटियल अथनि अची करे मूंखे लिखी ॾियनि मूंखे लिखी नथा ॾियनि त मां हिनखे गिरफ़्तार कराईंदुसि। हिते जेको अरब खास केली ॻोठ आहे नदी किनारे उते उहो कब्जा करे वेठा आहिनि जेको उते असीं चाहियूं था त पार्क ठहे बच्चनि जे लाइ गवर्नमेंट जॻह आहे उते हिननि फुटबॉल जे मथां कब्जा वेठा कनि ऐं अगरि शेख या गोपाल ॿार चवनि था असीं बि मिलियल आहियूं हुननि सां लेकिन उहो चवनि था त हे चवनि था ख़ासि केली नथा चवनि ऐं ख़ासि केली आहे अरब जेको आहे मुंहिंजो ॾाॾो आहे ऐं ॻोठ जेको आहे मुंहिंजे ॾाॾे जे नाले ते आहे हिन खां अलावा कई ख़ासि केली आयल आहिनि हिते असांजो इहो ई मुआइदो आहे त असांजो इहो पार्क बनाए ॾियो त असां रोज़ कॾहिं एमपी वटि कॾहिं थाणे में कॾहिं रोडनि वटि इहो कमु असांजो लॻल आहे इहो असांखे हिकिड़े साइड करे लाहियो असीं पंहिंजे कमकार में लॻी वई। इहो इल्ज़ाम सरासर बेबुनियाद आहे इहो ग़लति इन्हनि इल्ज़ाम हयो इन जो असां तब्दीक था कयूं। प्लाट असांजो ज़ाती प्लाट आहे स्कूल जेको आहे सो उहो बि मुंहिंजे मरहूम वालिद साहब ॾिनो आहे स्कूल डोनेट कई आहे ज़मीन ऐं उनजे लाइ चीफ मिनिस्टर साहब कैमली शाह साहब चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी एजुकेशन बाक़ायदा मुंहिंजे वालिद साहब खे अवार्ड बि ॾिनो आहे ऐं ख़राब तहसील बि पेश कयो आहे ऐं स्कूल जा मुख़्तलिफ़ इदारा डीओ डायरेक्टर वग़ैरह इन्हनि बि लिखी तस्दीक ॾिनो आहे त असांजो स्कूल जेको आहे
सो महफ़ूज़ आहे ऐं मरून जुर्म में ख़ासि करे डोनेट कयो ऐं मुकमल आहे असांजो स्कूल। जॾहिं त हिननि ते का शइ न आहे, असांखे टोटल डॉक्यूमेंट आहिनि। मुंहिंजे वालिद साहब खे 1962 में हिते ज़मीन अलाट थी आहे ऐं असां मलीर जा वारिस आहियूं। असां पुराणा बाशिंद आहियूं। असांजा अब्बा ॾाॾा रज़ाकाबाद चौखंडी में दफ़न आहिनि। असांजा अब्बा ॾाॾा मंगोपीर चौखंडी में दफ़न आहिनि। असां हिते जा पुराणा राख आहियूं। पोइ उनजे बावजूद बि असां सां इहो ज़ुल्म लैंड गिरेबर अचो, इहे असांखे जेको आहे सो हेरासमेंट कनि था, असांखे केॾांहुं वेंदासीं। असां तहफ़ुज़ जे लाइ मुख़्तलिफ़ कानूनी इदारनि खे बि असां गुज़ारिश था करियूं त असांखे कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं मां पंहिंजे सरदार जाम अब्दुल करीम साहब खे बि अपील थो करियां त खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजे लाइ तहफ़ुज़ कयो वञे। कैमरा में इनायत कुमारी का गॾु सर्वर मुराद कराची।